ख़बर शामिल कंदासीं। करप्शन एक वबा है जेका समाज जी जड़न के कमज़ोर करे तबाह करे छॾींदी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त करप्शन ख़िलाफ़ आलमी सतह ते गॾियल कोशिश के वधीक मज़बूत करण जी ज़रूरत आहे। करप्शन जे ख़ात्मे लाइ सख़्त क़दम ऐं मुकमल शफ़ाफ़ियत यकीनी बणाइण इंतिहाई ज़रूरी आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते करप्शन ख़िलाफ़ सख़्ती सां अमल जारी आहे। बदउनवानी कंहिं बि मुल्क जी मुआशी ऐं समाजी ढांचे लाइ संगीन ख़तरो आहे। करप्शन एक वबा है जेका समाज के जड़न के कमज़ोर करे तबाह करे छॾींदी आहे। करप्शन खिलाफ़ आलमी सतह ते गॾियल कोशिशुनि खे वधीक मज़बूत करण जी ज़रूरत आहे। करप्शन जे ख़ात्मे लाइ सख़्त क़दम ऐं मुकमल शफ़ाफ़ियत यकीनी बणाइण इंतिहाई ज़रूरी आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते करप्शन खिलाफ़ सख़्ती सां अमल जारी आहे। बदउनवानी कंहिं बि मुल्क जी मुआशी ऐं समाजी ढांचे लाइ संगीन ख़तरो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इहो चवणु आहे।